नाज़रीन, जोंगल जी ॻोठ मार्क बिजाराणी मां 25 ॾींहं अॻु अगवा थियल अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी खे पुलिस बाज़ियाब कराइण में नाकाम थी वई आहे। ॾिसो था सुहेल अहमद बंगलानी जी हीअ रिपोर्ट। इन वक्त असीं मौजूद आहियूं जोंगल लॻ बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ मारख बिजारणी में। जीअं त हिते 25 ॾींहं अॻु अगवा थियल मोहम्मद अब्दुल हफ़ीज़ बिजारणी हिन महिल ताईं बाज़ियाब थी कोन सघियो आहे। उन हवाले सां उन जा वालिद साहब ऐं कुझु वारिस सां मौजूद आहियूं। उन्हनि खां पुछंदासीं वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। साईं, असांजे निगर खे 22-23 ॾींहं आहे। हिन टाइम ताईं पुलिस असांजी का मदद कोन कई आहे। 2-3 दफ़ा धरना आयासीं, वाइदा ॾेई कंहिंखे चवां उहो प्रोग्राम ख़तमु थी विया आहिनि, टाइम न आया आहिनि। कंहिंखे चवां उहो बदिली थी विया आहिनि, एफ जो आयो आहे। हाणे कंहिंखे चवां वरी उन जो बि वाइदो पूरो थी वियो आहे। ॾिसो हे छा नालो आहे, खेड़ो साहब जो नालो छा आहे? रफ़ीक साहब खेड़े जो अॼु आख़िरी अजाम आहे, प्रोग्राम आहे। ख़ुदा रा असांजी मदद कयो। असांजे घर भाउ ना रुओ रुपयो कोन्हे जो कंहिंजा ख़र्चु कयो या पेट पालियो या छोकिरो ॻोल्हियो था काॾे वञे। जी गुज़री चुका आहिनि। हिन वक़्तु हिन पुलिस कुझु कयो आहे न, वॾनि खां कोई नुमाइंदो बि आयो आहे। हिन वक़्तु इहे परेशानी घर में रोज़ ॾाढो हले थो। हिन वक़्तु ताईं का बि ॻाल्हि न थी आहे ज़ाहिर। असां घर ॿार हर कोई परेशानी में मथां आहे। ईद अचण वारी आहे, हिन वक़्तु ताईं कुझु बि न थी सघियो आहे। अॻिते अलाह मालिक आहे, ॾिसूं था। असांखे रफ़ीक खेड़े वाइदो कयो आहे त मां तव्हांखे छॾाए ॾींदुमि, ईद अची घर कंदो, पर अञा ताईं कोई खड़तेल न आहे निकितो। इलाइक़े में चौबोल आहिनि त उन्हनि 12 लख भोंग तलब कई आहे। इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे? इन ॻाल्हि जी असांखे पकी ख़बर न आहे। मां कराची खां आयो आहियां, मूंखे अञा अहिड़ी पकी ख़बर न पई आहे, पर असां ॿुधण में आयो आहे त मथां भोंग घुरनि था। हा, इहा ॻाल्हि आहे। छा पुलिस FIR दर्ज कई आहे? FIR दर्ज थियल आहे पहिरीं, पर उहा FIR पुलिस पंहिंजे तरफ़ां कई आहे। उहा सही FIR न आहे। हद ही ठुल जी आहे त उहा हद ॼणाई अथनि शिकारपुर जी। सही तार FIR में काई सदाकत न आहे। पुलिस खे गिरफ़्तार कयो आहे? का छापा वग़ैरह आया आहिनि? न, कोई गिरफ़्तारी जी का बि ख़बर न पई। न गिरफ़्तारी थी बि आहे, कुझु बि न थियो आहे हिन वक़्तु ताईं। कॾहिं बि न आयो आहे। हिन महिल ताईं असां तके तके बीठा आहियूं। खोड़े साहब चयो आहे त मां रखां थो पियो 2 ॾियारा। असां 2 ॾींहंनि जा ते अची प्रोग्राम बि पूरो थियण वारो आहे, कुझु न थियो आहे। न को गिरफ़्तार थियो आहे, न को वधीक वीचार थियो आहे, न का ख़बर पई थी, न का चार पई थी। असां ग़रीब काॾे वञूं? अॼु इहो खॼो आहे, सुभाणे ॿियो बि खॼी ईंदो, 3 ॾींहं बि खॼी ईंदो। असांजे लाइ त का शइ न बची। काॾे वञो? त आख़िर इंसानु लॾे जान छॾाए जो काॾे वञे?